أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يروا أنا جعلنا حرما آمنا ويتخطف الناس من حولهم أفبالباطل يؤمنون وبنعمة الله يكفرون ومن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بالحق لما جاءه أليس في جهنم مثوى للكافرين والذين جاهدوا فينا لنهدينهم سبلنا وَإِنَّ اللَّهَ لَمَعَ الْمُحْسِنِينَ. छा उन्हनि गौर न कयो त बेशक असां बनायो हरम खे अमन जी जाइ ऐं माण्हू उन्हनि जे आस पास मां खया वञनि था, खणी क़त्ल कया वञनि था. अफ़ बिल बातिल युमिनून, छा पोइ कूड़ ते ईमान आणीनि था ऐं अल्लाह जी नेमत जो जी नाशुक्री कनि था. ऐं उन खां वॾो ज़ालिम केरु जेको अल्लाह ताला ते कूड़ मढ़े या हक़ खे कूड़ो चवे जॾहिं हुन वटि अचे, जॾहिं हक़ ॻाल्हि हुन वटि अचे त हुनखे कूड़ो चवे. छा जहन्नम में काफ़रनि जो ठिकाणो नाहे? ऐं उहे माण्हू जेके असांजी राह में असांजे लाइ कोशिश कनि था, महिनत कनि था, असां ज़रूर ज़रूर उन्हनि जे लाइ पंहिंजूं राहूं खोले छॾींदासीं, ज़रूर ज़रूर उन्हनि खे पंहिंजूं राहूं सुझाईंदासीं. ऐं बेशक अल्लाह ताला एहसान करण वारनि सां, नेकी करण वारनि सां गॾु. ही सूरतुल अनकबूत जूं आख़िरी आयतूं आहिनि. हिन में हिकिड़ो ॿियो शुबो जेको बाज़ काफ़रनि ईमान आणण खां कयो हो, उहो इहो हो त हुननि चयो त असां ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे मञूं था त अव्हांजो जेको दीन आहे सही आहे, पर असांखे इहो ख़तरो आहे त जेकॾहिं असां तव्हांजो दीन मञींदासीं त असांखे अरब क़त्ल करे छॾींदा, छो त सभु माण्हू हिन दीन जा मुख़ालिफ़ आहिनि. त अल्लाह रब्बुल आलमीन इन जो जवाबु ॾिनो हिते त इहा त बिल्कुलु मुशाहिदे जे ख़िलाफ़ ॻाल्हि आहे हिन जी, जो अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे काबतुल्लाह जे करे एॾी अज़मत ऐं एॾो एहतराम नसीब कयो आहे जो आस पास में यानी क़त्लो गारत गरी आम आहे, पर हरम जो माण्हू जेको आहे, मक्कतुल मुकरमा जो माण्हू, उहो जॾहिं मतिलब अचे थो त उनखे जेको आहे सो माण्हू उनजी हिफ़ाज़त कंदा, उनजी जान जी, उनजी माल जी सिर्फ़ु काबतुल्लाह जे करे हिफ़ाज़त कई वञे थी. हाणे उन खां क़तअ नज़र त ही काफ़िर आहिनि या मुसलमान आहिनि, यानी तौहीद जा क़ाइल आहिनि या तौहीद जा क़ाइल कोन्हनि, इन करे न, बल्कि सिर्फ़ु जेको त अल्लाह जे घर जे आस पास रहण वारा आहिनि, इन करे हिननि जी हिफ़ाज़त कई वञे थी. त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त छा असां हरम खे अमन वारो कोन बनायो आहे ऐं हिननि जे आस पास माण्हुनि खे खणी क़त्ल कयो वञे थो. हाणे इहा जेका अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत आहे, इन ते शुक्र अदा करणु घुरिजे, पर ही छा था कनि, ही कूड़ ते ईमान आणीनि था, यानी पंहिंजो जेको बुत परस्ती आहे ऐं ग़लति मज़हब आहे, हालांकि उन जे ख़िलाफ़ दलाइल क़ाइम थी चुका आहिनि. ख़ुदि अल्लाह रब्बुल आलमीन जो आसमान ऐं ज़मीन खे जो ख़ालिक हुअण ऐं बारिश वसाइण, सिज ऐं चंड जो सॼो निज़ाम करणु, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इहो सभु कुझु जेको आहे इनखे ई मञीनि था. अहिड़े तरीक़े सां जेॾी महिल ख़तरनि में यानी घिरजी वञनि था त इहो बि मञीनि था इन ख़तरे में हाणे बचाइण वारी अल्लाह खां सवाइ ॿियो का हस्ती कान्हे, का ज़ात कान्हे. जॾहिं इहो सभु कुझु पाण मञीनि था त पोइ यानी ॿियो को इबादत जे लाइ कीअं थियो. हाणे इहो वाज़े थी वियो इन्हनि जे मथां बि तौहीद, उन जे बावजूदि जेॾी महिल इन जो इनकार करे ऐं उन जे ख़िलाफ़ शिरक खे मञीनि था त ॼण के ही कूड़ खे यानी कूड़नि माबूदनि खे मञीनि था ऐं अल्लाह ताला जी नेमत जो जेको आहे सो नाशुक्री कनि था. वॾे में वॾी नाशुक्री कुफ़र ऐं शिरक आहे.
त अल्लाह पाक जी नाशुक्री कनि था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त उन खां वॾो ज़ालिम केरु आहे जेको अल्लाह ताला ते कूड़ मड़े। माना अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद खे जेको अल्लाह रब्बुल आलमीन यानी साबित फरमायो आहे, ॿुधायो आहे त आऊं ई अकेलो माबूद आहियां, ऐं हू वरी चए थो त न अल्लाह रब्बुल आलमीन सां गॾु फलाणो बि शरीक आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन जे ख़िलाफ़ कूड़ मड़े या कूड़ जेॾीमहिल सच जेॾीमहिल हुन जे साम्हूं पेश कयो वञे त हू सच खे जेको सो कूड़ो चवे। यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह पाक जे तरफ़ां सची ॻाल्हि खणी हुन जे तरफ़ जेॾीमहिल पेश कनि था त हू चवे थो त हीउ तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो, नऊज़ बिल्लाह। पोइ अल्लाह ताला फरमाए थो छा जहन्नम में अहिड़नि काफ़रनि जे लाइ ठिकाणो कोन्हे, यानी हमेशह जो रहण जो ठिकाणो अहिड़नि काफ़रनि जो जहन्नम में। छो त जेॾो वॾो हिननि जो जुर्म आहे, जॾहिं जुर्म अज़ीम आहे त पोइ हिननि जी सज़ा बि अज़ीम आहे। जुर्म वॾो त हिन जी सज़ा बि वॾी। हाणे जेॾीमहिल अल्लाह रब्बुल आलमीन हिते यानी काफ़रनि जो बयानु कयो जेके कुफ़र में कोशिशि कनि था, त वरी अल्लाह रब्बुल आलमीन उन जे मुक़ाबले में उन्हनि माण्हुनि जो बयानु कयो जेके तौहीद जे लाइ ऐं दीन हक़ जे लाइ महिनत कनि था। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। ऐं जिन माण्हुनि महिनत कई असांजे लाइ, जिहाद जो लफ़्ज़ जेको आहे चइबो आहे त दीन जे लाइ पंहिंजी कोशिश खे कुवत खे सर्फ़ करणु। पोइ इन में जेको जिहाद बिसैफ़ बि अची वञे थो, तलवार सां काफ़रनि जे ख़िलाफ़, ऐं जेको सो मुशरिक काफ़िर उहे जेके इस्लाम खे नुक़सानु पहुचाइण वारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़, ऐं उहे जेके मुसलमाननि खे नुक़सानु पहुचाइनि, मुसलमाननि ते हमिलो कनि, या वरी उन्हनि जी शौक़त खे टोड़ण जे लाइ त उहे वॾा जेके यानी उन्हनि जा सरदार उहे उन्हनि जे अवाम ताईं जेको आहे सो दीन हक़ पहुचणु कोन था ॾियनि, त उन्हनि जे ज़ोर खे तोड़जे ताकी जेको सो इहा हुननि जी ख़बासत ख़तमु थिए त पोइ दीन हक़ सभिनी ताईं पहुचे। इन जे लाइ जेको आहे तलवार खणी जिहाद करणु या वरी नफ़्स ऐं शैतान सां जेको सो विढ़णु। अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि खे पूरो करण में जे लाइ नफ़्स ऐं शैतान जेको रुकावट विझे थो उन ते हिम्मत करे जेको थो पंहिंजे पाण खे अॻियां यानी मज़बूत थी बीहणु ऐं नफ़्स ऐं शैतान जी ॻाल्हि खे हटाइणु ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी ॻाल्हि खे यानी अल्लाह पाक जी ॻाल्हि खे पूरो करणु, अल्लाह जे हुक्मनि खे पूरो करणु, इन खे चइबो आहे जिहाद बिन नफ़्स। इहे सभु जिहाद जा क़िस्म हिन में अची विया। अल्लाह ताला फरमाए थो उहे माण्हू जेके इहो जिहाद कनि था असांजे लाइ, त असां ज़रूर ब ज़रूर उन्हनि जे लाइ जेको आहे सो रस्ता उन्हनि खे खोले ॾेखारींदासीं। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त यानी रहमत जा ऐं जन्नत जा, अल्लाह जी रज़ा जा जेके रस्ता आहिनि, जिन रस्तनि ते हली करे अल्लाह जी रज़ा थी मिले, अॻे मंज़िल उन जी अल्लाह जी रज़ा आहे ऐं मंज़िल उन जी जन्नत आहे, उहे रस्ता असां हिननि खे ॾेखारींदासीं। हिननि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं यानी हक़ ऐं बातिल जेॾीमहिल साम्हूं ईंदो त हिननि खे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो नूर दिलि में पैदा कंदो जंहिं नूर जे ज़रिए सां हिननि जे दिलनि खे अल्लाह ॾेखारींदो त तव्हां हीउ कमु करियो ऐं हिन कम खां बचो। इहो मुजाहिदे जी बरकत सां आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए थो व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन, बेशक अल्लाह ताला जेको आहे सो नेकी करण वारनि सां गॾु आहे। यानी अहिड़ा जेके नेकोकार आहिनि उन्हनि सां अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी इनायत जेका आहे गॾु आहे। अल्लाह पाक हमेशह इन्हनि जी मदद फरमाईंदो नेक मक़सदनि में। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे बि अहिड़नि नेकोकारनि मां बनाए जिन जी मदद अल्लाह ऐं जिन जी मईयत जो अल्लाह रब्बुल आलमीन ताक़ीदी वाइदो फरमायो आहे। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह वफिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन।
سبحان اللہ و بحمدہ.